झोल रिपोर्ट गुलाम अकबर जलालानी पूरी सिंध जियां ज़िले सागर सिटी झोल शहर जे तमाम ॻोठनि में बरसात तबाही मचाए छॾी। 2011 वारी ॿोॾ जा रिकॉर्ड टुटी पिया। झोल शहर तोड़े बहिराड़ियुनि जा माण्हू ॻोठ काइम खान जलालानी, ॻोठ नूर मोहम्मद मलूकाणी ऐं ॻोठ प्यारो खान जलालानी में एहतजाज कंदे चयो त असांजा सभु ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि, घर किरी पिया आहिनि, कुझु माल मरी वियो आहे ऐं कुझु मरे पियो जो धारी बरसात आहे। मुतासिरनि जो मुतालबो हुयो त असां वटि पीअण जो पाणी बि न आहे, न असां वटि वरी को सरकारी डॉक्टर आयो आहे। असांजे ॿारनि खे मलेरिया बुखार, उल्टियूं ॿियूं बि खोड़ सारियूं बीमारियूं थियनि पियूं। मुतासिरनि जो मुतालबो आहे त ॿेराणी जी MPA अदी शाज़ी आता मरी ऐं ॿिया जेके बि बस वारा आहिनि उन्हनि खे अपील था करियूं त असांजी वाहर कई वञे। अचो त मुतासिरीन जी साहिल न्यूज़ सां थियल ॻाल्हियूं ॿुधूं। जी नाज़रीन जी साईं, असांजो ॿियो मुतालबो को बि कोन्हे। असांखे सिर्फ़ु ख़ीमा ॾिना वञनि ऐं उन खां पोइ खाधो खुराक, उन खां पोइ बि इमदाद ॾिनी वञे जीअं असांजा नंढड़ा बच्चा कंहिं जॻह ते महफ़ूज़ हुजनि। ऐं असां सैयद मुराद अली शाह वज़ीर आला खे अपील था कयूं, DCO साहब खे अपील था कयूं, DC साहब खे, मुख्तार कार खे अपील है असांजी त असांजे हिन ॻोठ में अञा ताईं को लड़ी कोन आयो आहे। असां जेको वॾे पाणी में ऐं उन खां पोइ असां न निकिरी सघूं था, न वेही सघूं था, असांखे ख़ीमा ॾिना वञनि। बराए महिरबानी असां इहो ई असांजो मुतालबो आहे। न असां कंहिंखे चऊं था को घटि को वधि, न जीअं उन्हनि जी मर्ज़ी आहे, पर असांजी मदद कई वञे, जीअं असांजी वार कई वञे। अलाह सभिनि जी भली कंदो। पर असांजे ॻोठ में जेको पाणी हिन वक़्तु सूरत हाल आहे, जेके जॻहियूं किरियूं, जेके असांजा नंढा बच्चा आहिनि, जेके हींअर असांजे हथनि में ॾिसो था, न हिन कपिड़ा आहिनि, न हिन लटा आहिनि, न खाइणु आहे, न पीअणु आहे। महिरबानी करे असांजी साईं असां वटि इहा हालत ॾिसो पिया, एॾा ग़रीब मिसकिन ऐं मज़ूर ऐं मज़ूरी कमायूं ऐं मज़ूरी खाऊं, घर हड़ असांजा किरी पिया ऐं एतिरो कोन्हे जो असीं खाऊं। ॿियो ॾींहुं थियो बरसाति जीअं पई आहे, सभु बच्चा ॿार सभु बुख ते वेठा, माल मता असांजा दरपदर ऐं उन खां पोइ असांजा माल मरी विया आहिनि, जॻहियूं किरियूं आहिनि, अलाए केतिरा ॿकरियूं मुयूं आहिनि, के ढोर मुआ आहिनि, हालत लॻी पई आहे। तव्हां पाण ॾिसो था केॾी असांखां परेशानी लॻी। छा चवणो आहे तव्हां घर वर किरी पिया, को सियासी नुमाइंदो तव्हां आयो न आयो, को राशन पाणी वग़ैरह वग़ैरह ने बारे में तव्हां असां ॿुधाईंदो छा? असां वटि चोथों पंजो छहों थी वियो, ॿोॾि थी आहे, घर सभु किरी विया आहिनि, तक़रीबन 10-12 घर किरी चुका आहिनि। अच्छा, कुझु माण्हू ॼाड़ा लॾे, कुझु स्कूलनि में केॾां विया आहिनि, ॿिया माण्हू हिते वेठा आहिनि, बेवस ग़रीब केॾां वञनि। वोटनि जे लाइ सभु अचनि था, हिते वारो कयो, हीअं कयो, हूअं कयो, फलाण कयो। हींअर त केरु पुछण लाइ बि केरु कोन्हे को। ग़रीब मिसकिन किन वटि त आहे, किन वटि त कोन्हे बि, सभु हारी मज़ूर आहिनि। अहिड़ी बरसाति में छा मज़ूरी त कोन्हे का। हाणे जा माल ॼाड़ा उहे मरनि पिया, माण्हू बुख मरनि पिया, केरु पुछे कोन थो। उन खां पोइ पाणी आहे ॻोठ में, मच्छरनि जो वयल माल लाइ, माण्हुनि लाइ केरु बि कोन्हे को। भला ॿियो न करे, पाणी त ॻोठ जो कढाइनि न, को अचे कोड़ो चङो अचे, या जिन वोट वरिता आहिनि, जेके वॾा बीठा आहिनि, अची ॻोठ जो पाणी कढनि, कुझु कोशिशि कनि, को ग़रीबनि खे को आसिरो दिलासो ॾियनि। अचण जे लाइ तयारु कोन्हे को, ग़रीब माण्हू केॾां वञे। अच्छा, हिते कहिड़ो जेको सियासी नुमाइंदो बीठो जेको वोट वठंदा आहियो, फंक्शन मां या पीपल्स पार्टी मां कहिड़ो आयो तव्हां? फंक्शनल ते बीठो ज़ाहिद जलालानी ऐं पीपल्स पार्टी ते जेको बीठो पठान खान जलालानी। तव्हां को सियासी नुमाइंदो वग़ैरह केरु बि कोन आयो, तव्हां आयो चई ऐं ॾिसूं जिते तव्हां यही पहले ॾिसी रहिया आहियो, हे हेॾो पाणी आहे, अञा अॻिते जाम कुझु आहे। हे तव्हां हिकु ॾिसो, किरी पिया आहिनि, घर तव्हां किरी पिया आहिनि, सभु पाणी अची आहिनि, को अञा साह संभाल रहण वारो न आहे ऐं को सियासी नुमाइंदो न आयो। वधीक वठण जो छा कंदा असां छा सोचंदा, छा अञा मुतालबा आहे? जी जी नाज़रीन अस्सलाम वालेकुम। तव्हांखे हिन वक़्तु ख़बर ॾींदो आहियां काइम खान जलालानी ॻोठ में जेके ॻोठ मुतासिर आहिनि, तमामु घर कंहिंजा किरी पिया आहिनि, ॿोॾि में पाणी तमामु ज़्यादा घणो थी वियो आहे, तबाही मचाए छॾी आहे बरसाति। हिन हवाले सां असीं ॻोठ में अची चुका आहियूं, तमामु घर ॿर ॾिसूं पिया किरी पिया आहिनि। वधीक चवंदासीं हिन ॻोठनि जो छा मुतालबो आहे, छा चवनि? जी मामू। हा भाई, वाक़ई तव्हांजी सही ॻाल्हि आहे, पाणी जाम थी वियो आहे। हसी ताईं असांजे केरु बि कोन आयो अञा ताईं। कल्ह आयो न मूंखे हुन बि ॻाल्हि कई, जेको थींदो 8 ॾींहंनि खां पोइ थींदो। जाम चयूं सर, होसी ताईं असांजे पका घरनि जॻह किरी पवंदा, पर का बि ॻाल्हि हेॾा होॾा कोन, न को कयूं, न को छा हेठि कंद करे जीअं आया तीअं वरी वापसि ॻाल्हि इहो पाण असांखे दिलासो ॾेई आहे। जेको थोरो घणो असांखे करिणो उहो पासरे में माठि करे वेही रहिया आहियूं।